को रखियो न हुते दलील थींदो न हुते दलील थींदो न हिते दलील थींदो न हुते दलील थींदो सबब छा है अहले बैत अलैहिस्सलाम नबी अंबिया ने फरमाया था अल्लाहुम्मा सल्ली अला सुनो फरमाया तो बंदे खुदा कायनात में अगर चाहो था कायनात में अगर चाहो था अल्लाह तवा के इज्जत इकराम वारो बनाए तो अहले बैत अलैहिस्सलाम जे दरवाजे के न छड़जा छड़ी ने गुमराह थी ने पकड़ी ने होसे कोशिश ते गुमराह न थी ने अरे कायनात जी मौला जी हदीस पढ़ी तो सोनो तो चए तो मुखा बाद हुन दर ते न वञो जाने छड़ियो तहां में मुखा बाद अगर को आलिम आहे तो वाली जी ज़ात आहे ऐं मां कोशिश कंदुसि त हिन अयाम में मतालिब पेश कया तो वो इमाम अली अलैहिस्सलाम असां न चयो त मौला इल्म जो दर असां न चयो के चयो हुन चयो ऐं अहल बैत जे लाइ मञण जे लाइ उन जे दरवाजे जे लाइ असां न चयोसीं कायनात जे मौला दसियो आहे तवजो कजो आलम उम्मती मिन बाद अली इब्न अबी तालिब ॼाणे छॾियो मूंखां बाद में अगर काई साहिब हैसियत इल्म वारी शख्सियत आहे त उहा अली जी ज़ात आहे अचो त ॾिसो मोहम्मद कहिड़ो मोहम्मद आहे उहो मोहम्मद आहे जेको अल्लाह जे कलाम खां सवा ॻाल्हाईंदो न आहे तवजो आहे वो मोहम्मद जेको अल्लाह जी वही का बगैर कलाम न करे उन मोहम्मद जो सीनो चए सीने जला अल्लाह को चवे हिन मोहम्मद जो सीनो आम सीनो न है इन सीने में नहरू वहदियूं छाजू इल्म ही मोहम्मद अहिड़ो सरदार अहिड़ो सुहिणो जंहिंजे लाइ कायनात सरदार इमाम अली अलैहिस्सलाम जन फरमान था ही जेका भी इल्म जी खैरात मिली आहे हुआ में मोहम्मद मुस्तफा मां मिली तवजो आहे छो त ही आम हस्ती न आहे असां अहल बैत पाण न मञियो मञियो कॾहिं आहे ॾसियो हुन आहे ॿुधायो नबी आहे मूंखां बाद अचो त मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शख्सियत ॾिसो हाणे अल्लाह उन हस्ती जे लाइ छा थो फरमाए अल्लाह चए थो त मां तमाम नबियुनि खे रहमत बणायो आहे लेकिन केतिरा रखी आहे तवजो आहे मां तमाम नबियुनि खे रहमत बणायो आहे लेकिन रखी केत आहे मालिक कहिड़ी अल्लाह चए थो मां सभिनी नबियुनि खे रहमत बणायो आहे लेकिन उन्हनि खे पंहिंजी क़ौमुनि जे लाइ बणायो आहे हर कंहिंजे लाइ रहमत न आहिनि रहमत आहिनि पंहिंजी क़ौमुनि जे लाइ हज़रत ईसा नबी वटि हिकिड़ी ॿुढड़ी आई अल्लाह जा नबी ॾिसो त सही मूंखे अखियूं न आहिनि दुआ घुरो अखियूं मिलनि नबी अंबिया जन अल्लाह जे नबी दुआ घुरी अखियूं न मिलियूं मालिक दुआ त घुरी अथमि अखियूं छो न मिलियूं अली जी इज़्ज़त जो कसम आवाज़ आई ईसा ही तुंहिंजी क़ौम जी ख़ातून न आहे तोखे रहमत बणायो आहे तोखे पंहिंजी क़ौम जे लाइ ही तुंहिंजी क़ौम जे लाइ तुंहिंजी क़ौम जी न आहे अली मौला जी इज़्ज़त जो कसम जॾहिं चई त ही तुंहिंजी क़ौम जी न आहे लेकिन मिठड़े मोहम्मद जे लाइ इहे न चई त महबूब तूं परिंदनि जो इमाम आहे महबूब परिंदनि जे लाइ रहमत आहे चरिंदनि जे लाइ रहमत आहे हैवानात नबातात नन्हे जिन्नो इंस जे लाइ न चई अल्लाह जी आवाज़ ते चए वमा अरसलनाक इल्ला रहमत लिल आलमीन हिन रहमत लिल आलमीन ही अल्लाह जे तो मां रहमत बणायो न आहे जे बणायो आहे त आलमीन जे लाइ बणायो आहे वाह वाह ऐं मूंखे ख़बर न आहे त आलमीन छा आहे तवजो आहे कंहिं वटि बि का आयत आहे क़ुर मजीद में पढ़ी आहे कि त आलमीन छा आहे हिकिड़ी आयत में ख़बर पए थी त आलमीन छा आहे नबी जी रहमत केतिरी आहे अल्लाह सूरह हमद में असांखे ॾसियो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन तारीफ़ तमाम तर तारीफ़ आहे उन रब जे लाइ जेको आलमीन जो पालनहार आहे मूंखे मालूम पइजी वियो त नबीउल अंबिया जी रहमत बि ओसी ताईं हलंदी जेसी ताईं हुन ख़ालिक जी जेसी ताईं हुन ख़ालिक जी कुदरत आहे तवजो आहे वो कायनात जो मालिक हर
नबीउल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाता ओ ज़माने वारो मां तहां के पांचो वसी मुकर्रर करे ॾियां थो तवज्जो आहे सवाल करो ज़माने वारो मां तहां के पांचो वसी मुकर्रर करे ॾियां थो ताकि हेॾे होॾे न भॼो दर बदर न थियो कायनात जो मौला फरमाए थो जंहिं वक़्तु जंहिंखे बि इल्मु खपे दरवाज़े अली ते अचे दरवाज़े अली ते अचे कंहिंखे मूं ताईं पुॼणो आहे अली जे दरवाज़े ते तवज्जो आहे मूं ताईं पुॼणो आहे उनखे अली जे दरवाज़े ताईं अचिणो पवंदो नबी लंबिया ते फरमाइनि था काइनात में अहिड़ो को दर न आहे जेको दर अली जे दर जहिड़ो हुजे तवज्जो इल्म जो दर अली वटि नबी लंबिया ते फरमाइनि था मां इल्म जो शहर आहियां अली उन जो दरवाज़ो आहे फमन अरादल इल्म फलयहतल बाब इल्म खपई दरवाज़े को वठी जा फिक्र प्रपने चोर सदमे नारे हैदरी फिक्र प्रपने चोर सदमे नबी कायनात के दसो त मुखा बाद जेको वडो आलिम वो केरा वो अली ऐं नबी जी हदीस आहे त असांजे उम्मत जा उलमा बनी इसराइल जे अंबिया खां अफज़ल आहे तवज्जो आहे मिसाल नबी का शहादत नबी का बाद टे शख्स आया आणि वो टे शख्स आया चवनि था कायनात जो सुहिणो थो चए नबी थो चए त असांजी उम्मत जा उलमा तमाम बनी इसराइल जे अंबिया खां अफज़ल आहिनि हलो त ॾिसूं भला इहो अगरि मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे लाइ चवे हा असां तस्लीम कयूं हा लेकिन असां कीअं मञूं त सोहणे चयो आहे सरदार अंबिया चयो आहे ऐं ॾिसूं त सही हलो सवाल कयूं केरु हुया उहे टे रिवायत जी ॻाल्हि करणु लॻो ज़िमेवारी सां थो पढ़ां मुंहिंजी ॿुधाई ॻाल्हि ॿुधाए कबीरा खे सुञो तवज्जो टे हिकु हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो मञण वारो हिकु हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो मञण वारो हिकु हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो मञण वारो तवज्जो कजो इहे टे शख़्स ज़हन में रखो इहे टई शख़्स आया ऐं चयूं त हलो मदीने में हली ॾिसूं त सयूं पुछा त कयूं जो एॾी वॾी हदीस आहे इन जो को मफ़हूम बि आहे या न आया सरवर कायनात पानी जहान मां गुज़र करे विया ॾिठूं त तख़्त ते कोई ॿियो वेठो आहे पुछा कयो चऊं हीअ हदीस सोहणे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोहणे फरमाई आहे त असांजी उम्मत जा उलमा बनी इसराइल जे अंबिया खां ॾिसूं त सही जे उम्मत खां अफ़ज़ल आहिनि पोइ मां असां टे सवाल कंदासीं उन्हनि जा जवाब ॾिनो त असां तव्हांजे दीन खे हक़ मञींदासीं न त असां इनकार कंदासीं दीन जो अली जी इज़त जो कसम जॾहिं हुते दरबार में हुन हिकिड़े चयो हिकिड़ो उथी करे चए थो मुंहिंजो नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम मुर्दा ज़िंदा कंदो हो अगरि तूं बि मुर्दा ज़िंदा करे ॾेखारे तवज्जो कजो नालो मौला चई तूं बि मुर्दा ज़िंदा करे ॾेखार त तुंहिंजे दीन खे मञो तलवार कढी वेही रहो असांजे दीन ते शक न कर तवज्जो आहे असांजे दीन ते शक न कर वरी ॿियो थियो चई तलवार बि तुंहिंजे हथ में आहे तुंहिंजे हथ में तलवार बि आहे हिकिड़ो ॿुधाए हिकिड़ो कमु कर तुंहिंजे हथ में तलवार आहे मां हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे मञण वारो पोइ मूंखे एतिरो ॿुधाए जेका तलवार हथ में थी न तलवार खे मेण करे ॾेखार त मां तुंहिंजे दीन खे हक़ ते मञा चए थो तलवार खणी क़तल कंदोमांइ जे अॻिते सवाल कई वरी टियों उथ तवज्जो आहे अलाए टियों उथी करे चए थो मां हज़रत ईसा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो मञण वारो आहियां मूंखे एतिरो ॿुधाए मां सवाल पढ़ो मोहम्मद अले मोहम्मद हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मञण वारो आहियां मूंखे एतिरो ॿुधाए मुंहिंजो त नबी असां उछलींदो हो अज़दा पइजी वेंदी हुई हीअ भिक में जेका असां पइजी हिनखे उछल अगरि अज़दा पइजी वञे मां तुंहिंजे दीन ते ईमान आणींदुमि हुन चयो ख़ामोश थी
दीन ते शक न कर तॾहिं नबी नबियतन फरमान था आलम उम्मती मिन बाद अली इब्न अबी तालिब कायनात वारो तवज्जो कजो कायनात वारो याद रखो इल्म जी खोट पव अली जे दरवाजे ते अचजो दर पदर न थींदो ही टे शख्स जॾहिं दरबार में हलण लॻा चवनि था पिया ही त कूड़ा आहिनि हिन जो दीन सचो न आहे हिते ॻाल्हि ॿुधी सलमान साहिब ईमान अली जी इज़त जो कसम सलमान चए थो हया नथो अचेव सलमान चए थो हया नथो अचेव पुछो उन्हनि खां था जेके कुझु अचे नथो अचो तव्हांजो वारिस क़ुर खां मसइलो पुछण आहियां अचो त तव्हांखे वारिस क़ुर खां मसइलो पुछण आहियां त वारिस क़ुर छा थो चवे आया मौला अमीर अलैहिस्सलातु वस्सलाम जे जंहिंमहिल मौला अमीर अलैहिस्सलाम जे दरवाजे ते जंहिंमहिल आया तवजो कजो नाम मौला कायनात जे मौला जे दरवाजे ते आया दरबार बाग के अञा मौला ॾिठो न आहे मौला ने फरमाईंदा सलमान इन टिनी जे अंदर वठी आ ॾिठो न अथई मौला जन ॾिठो न आहे चए थो सलमान उन्हनि टिनी खे वठी आ मौला जंहिंमहिल अंदर आया न मौला तव्हां ॾिठो न ई तादाद घणी मौला तव्हांखे कहिड़ी ख़बर पई इमाम जन फरमाईंदा मां कायनात जो इमाम आहियां मां इमाम अल मुत्तक़ीन आहियां तवजो आहे मां इमाम अल आलमीन आहियां मां इमाम अल आलमीन आहियां मां कायनात जो इमाम आहियां तवजो कजो अली जी इमामत रुगो इंसाननि ते न आहे कायनात ते इमामत आहे मौला अमीर अलैहिस्सलाम जी छो त नबी जन फरमाईंदा जेको कुझु मां आहियां उहो कुझु अली आहे जिथे जिथे अली आहे उहो कुझु अली आहे उहो कुझु मां आहियां तवजो कजो माना नबी जन फरमाईंदा जेको जेको अली आहे उहो मां आहियां कायनात मौला तॾहिं असांखे दसियो त जॾहिं बि तव्हांखे इल्म जी ज़रूरत पए अली जे दरवाजे ते अचिजो